या रसूल अल्लाह मूंखे ॿुधायो त माण्हुनि मां सभिनी खां वधीक अल्लाह जो प्यारो माण्हू केरु आहे? मदीने वारे साईं मां सदको वञा मुंहिंजे सुहिणे नबी मां घोर वञा प्यारे पीर जे लफ़्ज़नि तां। साईं फरमाइनि था अहब्बुन नासि इलैहि तआला अनफअहुम लिन्नास। सभिनी माण्हुनि खां वधीक अल्लाह वटि प्यारो माण्हू उहो आहे जेको ॿियनि खे फ़ाइदो पहुचाइण वारो, ॿियनि खे नफ़ो पहुचाइण वारो आहे, ॿियनि जी मदद करण वारो आहे, ॿियनि जे कम में अचण वारो आहे, कंहिंजी